प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे हाणे ऐं जंहिं शख़्सियत खे सॾींदुसि उन शख़्सियत ते साईं ख़ालिद मुजाहिद जो तमामु वॾो असरु आहे ऐं साईं जॾहिं शाइरी ॿुधाईंदो आहे तॾहिं दिलि चवंदी आहे ॿुधंदा ई रहूं ऐं जॾहिं स्टेज ते ॻाल्हाईंदो आहे तॾहिं बि ईअं ई लॻंदो आहे साईं ॻाल्हाए ऐं असीं ॿुधंदा रहूं तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में मुस्तफ़ा मौज जुनून। साईं महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाँ थोड़ा तो यहाँ असांजे दोस्त जो जिन प्रोग्राम रखियो है हालांकि प्रोग्राम में कुछ टाइम रखिजे आहे जंहिंमें कुछ मकाला या कुछ तवील कजे आहे पर उन टाइम के हिसाब से हालात के हिसाब से जो रखियो वियो आहे इहो बहितर थियो रखिजी वियो आहे। ख़ालिद मुजाहिद जी याद में भी सुठो प्रोग्राम थियो सुठा दोस्त अची हलिया। संदुस शख्सियत के बारे में काफ़ी दोस्तन ॻाल्हायो आहे। हिकु दोस्त असांजा फैमिली जा उन्होंने काफ़ी पहलुअन ते उनके ते ॻाल्हायो आहे। ख़ालिद मुजाहिद जी शख्सियत के जे तव्हां ॾिसंदा त असांजी फैमिली में कुछ गैर मामूली माण्हू पैदा थिया आहिनि। ख़ालिद जो भाउ वॾो मिठा ख़ान चांडियो जेको उहो पंहिंजे मुताले जे हिसाब सां अदबी मुताले जे हिसाब सां तारीख़ी मुताले जे हिसाब सां तमामु सुठी ॼाण रखंदो हो। ख़ासि तौर ते ख़ालिद मुजाहिद असांखां क्लास वठंदो शाइरी जे बारे में असांजो अशर अहिड़ो कंदो हो जहिड़ो असीं माने शाइरी न हुजूं। ख़ुसूसन शाइरी पुछंदो पोइ उन मुतलिक़ माना वॾी वठ कंदो हो। उनखां पोइ नानू मुजाहिद बि इन तबियत जो माण्हू कोन हुयो बाक़ाइदे शागिर्दनि खे बाक़ाइदे का अदबी या शाइरी या सिख्या ॾे बहरहाल हुनजो सॼो ॾींहुं जो जेको विर्द हूंदो या साण सां घणो गॾु हूंदो असां तो उनमें शाइरी ॿुधाईंदो शाइरनि जे मुतलिक़ उनजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदो त उतां खां उहा जेका रंग ऐं उनजी ॼाण जेका उहा मुंतक़िल थींदी। मुंहिंजो ख़ुदि वालिद जेको शाइर बि आहे ऐं सिंध जे पीरे जोड़ जो मौलूदी बि आहे उन सां गॾोगॾु मौसीकी राग जे हवाले सां असांजी पूरी फैमिली में उनजी ॼाण तमामु घणी आहे। हाणे मज़े जी ॻाल्हि आहे त इहे असांजी फैमिली जे अंदरि हर हिकु शख़्स जेको पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू पंहिंजी पंहिंजी जेका असां हैसियत रखी थिए पर उनमें मज़े वारी ॻाल्हि इहा त उहे सभु शयूं जेके आहिनि न ख़ालिद मुजाहिद में उहे सभु मिलनि थियूं। मसइलो इहो आहे वॾे वांगुरु ख़ालिद मुजाहिद में तव्हांखे मुजाहिद जो रंग बि मिलंदो तारीख़ जे हिसाब सां मिलंदो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके पहलू आहिनि शाइरी जा उन्हनि जे हिसाब सां मिलंदो ऐं संदसि नज़म जेको आहे उहो उन में हिकिड़ी अजीब हिकिड़ी शइ आहे त असांजी सिंध में शाइरी जेका लिखी वई आहे उन में या त को पाबंद नज़म लिखियो वञे थो जेको काफ़ियुनि रदीफ़नि जे माना क़ैद में जकड़ियो वञे थो ठीकु आहे ऐं हिकिड़ो बिल्कुलु आज़ादु लिखियो वञे थो पर ख़ालिद मुजाहिद जेको नज़म में ॾिसंदे त उहो पाबंद बि आहे आज़ादु बि आहे। उनजी शाइरी में हिकिड़ो रिदम मौसीक़ी लफ़्ज़नि जी अहिड़ी आहे तव्हां पढ़ंदो पियो तव्हां चओ त पाबंद नज़म पढ़ी वञो वरी इहे तव्हां रिटर्न में लिखंदा ॾिसंदा इहे त के माना हिते पोइ हिते माना उहो आज़ादु आहे पंहिंजे हिसाब सां। त उनखां अलावा ख़ालिद मुजाहिद जो असरु जेको आहे अली बख्श आहे। अली बख्श की शाइरी में इस्लाह करण में बि ख़ालिद मुजाहिद असांजो उस्ताद रहियो आहे करी मनो आहे। उनखां पोइ पहिरीं आउं या पहिरियों शागिर्द आहियां ख़ालिद मुजाहिद जो। मुंहिंजी शाइरी में पूरी शाइरी जेका आहे उन आउं जॾहिं बि ठाहींदो आहियां नऊं शइ ख़ालिद खे ॿुधाईंदो आहियां चंद को शेर मुंहिंजो हूंदो जेको मूं पंहिंजे हिसाब सां ठाहियो हूंदो ख़ालिद मुजाहिद जो हूंदो सही आहे न त घणो करे आउं पंहिंजो शेर मुकमिल करे ख़ालिद खे मूं ॿुधायो हूंदो त ख़ालिद मुजाहिद हुन मज़ा शयूं कढियूं हूंदियूं ऐं मूंखे सम्झायो हूंदो हीअं कोन्हे हिते हीअं शइ कर ऐं उहा वधीक बहितर थी। उन हिसाब सां ख़ालिद मुजाहिद जेको आहे सो हिकिड़ी गैर मामूली शख़्सियत आहे। असां त उनजे फैमिली जा आहियूं पर जेके बि दोस्त ॿुधनि था ख़ुसूसन कंहिं बि पहलू ते कंहिं बि फ़िक्री बहस में असांजी ख़ुशनसीबी आहे त उहो चवंदा न समय सामाने समर न खणे जो साथियो असांखे अॼु ॾींहं ताईं पूरी सिंध में असीं हलूं था उहो मज़हबी बहस हुजे अदबी बहस हुजे तारीख़ी बहस हुजे तोखे ॿुधायां समाजी इख़लाक़ियात जो हुजे या दास्तान लतीफ़ जा जेके आहिनि उन्हनि जे मुतलिक़ मालूमात जेका हुजे उन जे बारे में बि जॾहिं ख़ालिद मुजाहिद ॻाल्हायो हूंदो त उहो साम्हूं जेको उहो क़बूल करे वियो हूंदो उन करे
त उन जे करे असांखे घणो कुझु ख़ालिद मुजाहिद खां मिलियो आहे ऐं अलाह साईं हुनखे हिकिड़ो ज़हन वसी ॾिनो आहे मुताले करण जो हिन वक़्तु हुनखे शौक़ु आहे ऐं उहे शयूं पढ़े थो असां ताईं मुंतक़िल करे थो सभ जो सभ न पर कुझु शयूं असांजे ज़हन में रहनि थियूं ऐं आउं एतिरो चई पंहिंजी जाइ वठंदुसि ख़ालिद मुजाहिद जेको आहे सो पंहिंजी शख़्सियत में पंहिंजो पाण मटाए न वधीक ऐं कुझु चई कोन सघां